मुफ्ती साहब कमाइण लाइ ॿाहिरि मुल्क वञण ऐं 3-4 साल घर खां परे रहण, छा इन सां निकाह टुटी वेंदो? इहो मामिलो भी काफ़ी माण्हुनि खे पेश ईंदो आहे त माण्हू मुल्क खां ॿाहिरि कमाइण वञनि था, ॿ टे साल रहनि था। हाणे एतिरा साल घर खां परे रहण सां छा निकाह बाक़ी रहंदो? इन जे लाइ शरीअ जो उसूल इहो सम्झी छॾियो त 4 महीननि जे लाइ या 4 महीननि खां घटि जेकॾहिं को शख़्स काॾी वञणु चाहे थो, पहिरीं ॻाल्हि त इहा आहे भलिया 4 साल 3 साल केतिरा साल बि रहे, निकाह न टुटंदो आहे। निकाह टुटंदो आहे तलाक ॾियण सां, या ज़ाल ऐं मुड़ुस मंझां हिकिड़ो को नाउज़ बिल्ला गैर मुस्लिम थी वञे, या कुफरिया कलमो चई वञे, इन्हनि शयुनि सां निकाह टुटंदो आहे। ॿाहिरि मुल्क रहण सां निकाह न टुटंदो आहे। गुनाह हिकु अलॻि शइ आहे, हक़ तलफ़ी हिकु अलॻि शइ आहे, हक़ न अदा करणु हिकु अलॻि शइ आहे, उनजो हिकु अलॻि गुनाह आहे। लेकिन निकाह टुटण वारो जेको मसइलो आहे, इन सां निकाह टुटंदो न आहे। 4 महीननि जे लाइ या 4 महीननि खां घटि जेकॾहिं को शख़्स घर खां परे वञणु चाहे थो त वञी सघे थो। इन जे लाइ औरत खां इजाज़त वठण जी बि ज़रूरत न आहे, बग़ैर इजाज़त वञी सघे थो। जेकॾहिं 4 महीननि खां वधीक ॿाहिरि मुल्क वञे या काॾीं बि वञे, कमाइण लाइ वञे या कंहिं बि जेको आहे मशगूलियत जे लाइ वञे, त इन जे लाइ शर्त इहा आहे त पहिरियों घरवारी खां इजाज़त वठे। ॿी शर्त इहा आहे त इन अरसे में न मुड़ुस खे गुनाह में मुब्तला थियण जो ख़तरो आहे, न औरत खे गुनाह में मुब्तला थियण जो ख़तरो आहे। 3 शर्त इहा आहे त इन अरसे में औरत जे नफ़क़े खाइण पीअण समूरे शयुनि जो इंतज़ाम बि थियल हुजे त पोइ वञी सघे थो। जेकॾहिं एतिरे अरसे में या त मर्द गुनाह में मुब्तला थींदो या औरत गुनाह में मुब्तला थींदी त पोइ एतिरो अरसो घर खां परे रहणो जाइज़ न आहे। जंहिंमें गुनाह में मुब्तला थियण जो ख़दशो हुजे, ग़ालिब गुमान हुजे, यकीन हुजे त मुड़ुस ॿाहिरि रहंदो या त मुड़ुस गुनाह में मुब्तला थी सघे थो या औरत, त अहिड़ी सूरत में उनखे खपे त को कमाई जो को अहिड़ो इंतज़ाम करे जंहिंमें या त घरवारी उन सां गॾु रहे या उहो घर जे क़रीब का नौकरी या को कारोबार वग़ैरह इख्तियार करे जंहिंमें उहो पंहिंजे ॿारनि बचनि सां गॾु रही सघे। जेकॾहिं औरत खे बि ख़बर आहे 2 साल घर खां ॿाहिरि हलियो वियो, कोई मां गुनाह में मुब्तला थियण जो ख़तरो न आहे, मुड़ुस खे बि 100% यकीन आहे कोई गुनाह में मुब्तला थियण जो ख़तरो न आहे, त पोइ अहिड़ी सूरत में घरवारी जी इजाज़त सां माण्हू वञी सघे थो। अल्लाह सां सम्झण जी तौफ़ीक़।